रहिया आहियो शाहीन न्यूज़। हाणे पेश आहे सजावल मां ताज़ा तरीन ख़बर। सजावल एहसास कफ़ालत सेंटर मां मुबैना 1,01,000 रुपयनि जी चोरी। इल्ज़ाम में नंढी उमिरि जा मल्हा बिरादरी जा कुझु छोकिरा सजावल पुलिस गिरफ़्तार करे वरिता। मामलो वॾी बुझारत बणिजी वियो त HDL रिटेलर्स काका मेमण औरतनि खे वज़ीफ़े जा पैसा ॾेई रहियो हो त पैसा चोरी थी विया, जेके न त उते मौजूदु औरतनि ॾिठा ऐं न ई काका मेमण उहे पैसा चोरी कंदे ॾिठा। आख़िर में शक जे बुनियाद ते मल्हा बिरादरी जे कुझु नंढे उमिरि जे छोकिरनि खे पकिड़े सजावल पुलिस जे हवाले कयो। ॿिए पासे गिरफ़्तार छोकिरनि जे माइटनि जो इहो चवणु आहे त HDL रिटेलर्स मिली भगत करे पाण पैसा गुम करे इल्ज़ाम नंढड़नि ॿारनि ते मढ़िया आहिनि, जेके सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि वधीक चयो त वॾे तइदाद में सेंटर ॿाहिरां दलाल बि मौजूदु आहिनि, जेके अबूज औरतुनि खां 1,000 खां 2,000 रुपया ताईं नाजाइज़ कटौती करे रहिया आहिनि, जिन जो पिणु सेंटर अंदरि अचणु वञणु आहे ऐं खेनि खुली छूट ॾिनल आहे। हर कंहिं औरत खे वठी पैसा ॾियारे पंहिंजो भनम साओ करे रहिया आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया उन ख़िलाफ़ को बि एक्शन खणण लाइ तयारु न आहे, जॾहिं त असांजे नंढड़नि ॿारनि खे बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे।